अस्सलाम वालेकुम। अॼु आहे संडे ऐं 11 थिया आहिनि ऐं व्लॉग त हमेशह वांगुरु मां साॻे टाइम ते जेको आहे स्टार्ट थी कयां, तक़रीबन 11 बजे कंदी आहियां। ऐं अॼु कुझु थधा 2-3 ॾींहं विच में सफ़ा गर्मी थी वई, ॼण त सियारो लॻे ई न पियो। ऐं अॼु काफ़ी जेको आहे हिन महिल बि 11 बजे मां अङण में वेठी आहियां, लॻे थो कुझु थधि आहे। ऐं ॿी ॻाल्हि त थोरी अयाशी कयमि वरी, यानी कि एक्स्ट्रा निंड कयमि। सुबुह जो उथंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाह नमाज़ ते, उन खां पोइ जेको बि रूटीन हूंदो आहे सवेर वारो पूरो करण खां पोइ मां वापसि सुम्ही पियमि। छो त मासीअ खे बि न अचिणो हूंदो आहे, संडे ते उनजी मोकल हूंदी आहे ऐं बेफ़िक्र हूंदी आहियां, माना कोई गोड़ खड़को न हूंदो आहे। ॿार बि देरि ताईं सुता पिया हूंदा आहिनि, मथे वारा मुंहिंजा, ऐं सुरहाण जाॻंदी हूंदी आहे त उहा पंहिंजो गोड़ न कंदी आहे, सफ़ा आस्ते आस्ते कमु कंदी आहे, जो जीअं मां डिस्टर्ब न थियां। इहा मुंहिंजे ॿारनि खे वॾी शाबस आहे, बल्कि इहा मुंहिंजी उन्हनि खे तरबियत आहे। त कोई बि सुतो पियो हुजे, भली ॿिली सुती पई हुजे, माण्हू सुतो पियो हुजे, महिमान सुतो पियो जेको आयो वियो, या घर जा पंहिंजा भाती जेके असां आहियूं पाण में, त असां ॾाढो एहतियात कंदा आहियूं। सभिनी ॿारनि खे इहो मुंहिंजो सेखारियल आहे, त गोड़ न कंदा आहिनि। सो उहा अयाशी कयमि, 10 बजे उथी आहियां। उन खां पोइ नाश्तो ठाहियमि, खाधमि, कुझु मैसेजिस, कुझु कमेंट्स जा जवाबु ॾिनमि। ऐं मूं सोचियो हाणे 11 थी विया आहिनि त पहिरियों व्लॉग जी इब्तिदा कजे। हाणे अॻियां अलाए छा छा थी कयां, ख़बर न आहे, जेको बि थींदो उहो लाज़मी तव्हां सां मां शेयर कंदमि। सो अलाह जे नाले सां व्लॉग जी इब्तिदा आहे। मां अची वई आहियां सिलाई करण जे लाइ, ऐं हे तव्हांखे यादि हूंदो मां हिन जो रओ ऐं सलवार ठाहे छॾियो आहे, ऐं हीअ शर्ट मूंखे अञा सिबणी आहे। पर मसइलो इहो हुयो जो हिन जे दामन में ट्रेडो आहे। ॾिसो था, हीअ प्लेन पट्टी हिन पासे आहे ई कोन, हिन पासे इलाही सारी आहे, यानी हेठां शर्ट जेका हुई थोरी टेढ़ी। इहो ई सेम मसइलो हिननि में ॿाहनि में बि हुयो। त इनखे बैलेंस करण जे लाइ, इनखे लिकाइण जे लाइ मां हिन ते कुझु हणणु पई चाहियां, त मूंखे लॻो त हीअ पट्टी हिन ते सूट कंदी, छो त हिन में रेड आहे काफ़ी। सो हाणे मां हिन जी सिलाई कंदमि ऐं हिनखे कंप्लीट कंदमि पंहिंजी शर्ट खे, त जीअं सूट मुंहिंजो रेडी हुजे। हिकु थियण वारो आहे, शर्ट मां सिबी छॾी, ऐं विच में कंप्यूटर ते काफ़ी सारो मूंखे कमु हुयो एडिटिंग जो, कुझु मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो, उहो कयमि। सो हीअ मुंहिंजी कमीस आहे तयारु। हाणे ॾिसां थी त मंझंदि जे लाइ छा थी मां ठाहे सघां, ऐं उनखां पोइ नमाज़ बि पढ़णी आहे, छो त टाइम थी वियो आहे। लंच जे लाइ मां हे बिह बॉइल थी कयां, ऐं फ्रीज़ थियल बिह मूं वटि हुया, त मां हिकिड़ी रेसिपी ठाहींदमि अॼु मज़ेदार। उनजी वीडियो अलॻि सां ठहंदी, जेको बि बोर्ड मां लंच जे लाइ ठाहियां थी। सो जेसिताईं हे बिह मुंहिंजा बॉइल थींदा ॻरंदा, तेसिताईं मां नमाज़ पढ़ी अची वेंदमि। नमाज़ पढ़ी वियमि ऐं बिह रखी वई हुयमि बॉइल करण लाइ। सो इहो चेक कंदमि त ॻरिया आहिनि या न, सुठा ॻरी विया आहिनि। हिते मुंहिंजो सामान तयारु आहे। हाणे मां वीडियो जी तयारी थी कयां, हिकिड़ी मज़ेदार रेसिपी ठाहींदमि, जेका इनशाला उनजी वीडियो वरी मां तव्हां सां अलॻि सां शेयर कंदमि। सो जेतिरी देरि बोड़ पचंदो रहियो, विच में हिकिड़ो सूफ़ खाई वरितमि, छो त इहो मुंहिंजो टाइम हूंदो आहे खाइण जो। अॼु थोरो उअं ई लेट थी वियमि। हे आहे मुंहिंजी मज़ेदार सेयल बिह, सेयल बिहनि जी तरकीब, जेका मां इनशाला 1-2 ॾींहंनि में एडिट करण खां पोइ ज़रूरु तव्हां सां शेयर कंदमि। सो हाणे असां पचाईंदासीं मानी, ऐं पोइ लंच कंदासीं। मां ऐं सुरहाण आहियूं घर में हिन महिल सिर्फ़ु। मानी खाई वरिती, तक़रीबन 3 थियण वारा आहिनि, ऐं थोरी देरि सोचां थी त उस में वेहां। अॼु सुबुह सीउ इलाही हो, पर हिन महिल सीउ सफ़ा न आहे, त बसि मां हिते वेही पंहिंजा पेर सिर्फ़ु गरम कंदमि। ऐं हिन दॿे में ॿिलियूं रुॻो हिकिड़ी राति वेठियूं, उनखां पोइ ॿिलियूं हली वियूं। ख़बर न आहे ॿीहर ईंदियूं या न ईंदियूं, पर मुंहिंजी हिन दॿे ते नज़र आहे। हिन मां मूंखे कुझु ठाहिणो आहे, ज़बरदस्त क़िस्म जो कोई क्राफ्ट। हीअ तव्हां ॿुधायो कंहिंखे कंहिंखे यादि आहे, हीअ बॉक्स मां ठाहियो, हीअ मां ठाहिण बि सेखारे चुकी आहियां। हीअ बर्ड हाउस या ख़ाली हाउस, पर हीअ हैंगिंग हिकिड़ो शेल्फ आहे। सो हीअ त हिकिड़ो हीअं हाउस वांगुरु शेल्फ आहे, पर हिन दॿे मां बि कुझु ठाहिण ते मुंहिंजी ॾाढी मर्ज़ी आहे। सो फ़िलहालु त रखांसि थी, ॿिलियूं मथां मोटी अचनि त वरी उन्हनि खे ॿियो दॿो मूं वटि हिन साइज़ जो कोन्हे, त पोइ ॾिसां थी हिन मां कुझु ठाहींदमि। सो फ़िलहालु वेहां थी हिते उस में, अधु उस अधु छांव, त जीअं मां हिते थोरी देरि इंजॉय करे सघां गर्मीअ खे। सुबुह इलाही थधि हुई ॿाहिरि हिते अङण में, पर हिन महिल न आहे। 4:45 थिया आहिनि, 3 जी आज़ान आई आहे हाणे। हीअ गुल मां हिते रखिया खणी, पर हीअ अञा ताईं कंप्लीट ड्राई न थिया आहिनि। जेसिताईं हीअ पूरी तरह ड्राई थियनि, हीअ वाइट सिर्फ़ु जेके आहिनि चङी तरह ड्राई थियल आहिनि, पर मूंखे लॻे नथो त हिन मां कुझु ख़ासि, छो त जीअं जीअं सुकंदा था वञनि हिन जा पन छणंदा था वञनि। सो ॾिसां थी छा थो हिन मां सर्वाइव करे। ऐं ॿियो अॼु वरी हिकिड़ो ॿियो हे सूट कढियो अथमि, ऐं कॉटन जो, सियारे जो ई आहे, ऐं हीअ बि मूंखे गिफ्ट मिलियल आहे। लगातार हीअ 3 सूट आहे जेको मूंखे गिफ्ट मिलियल आहे, पर
मां हिन मां मतिलबु सेटिस्फाई न आहियां। पोइ बि मां चाहियां थी त हिनखे सिलाई त करे छॾियां, हिन सां थी सघे थो मां ॿी का शलवार और ॿी का कमीस रओ वठां या हिन सां ॿी सलवार ऐं रो वठां, त उहो पोइ ॾिसंदमि। पर हीअ ॿई अलॻि अलॻि कपिड़ा मां सिबी छॾियां थी। सो पहिरियों त हिननि खे मूंखे भिॼाइणो आहे। टे पहिरीं जी निमाज़ खां पोइ हीअ हिकिड़ी वीडियो ठाही अथमि। हीअ मूं क्रिएट कया आहिनि वॉटरिंग केन 2 नंढड़ा जेके डेकोरेशन में कमु ईंदा प्लांट सां गॾु। ऐं इहो सरप्राइज़ हूंदो त हीअ छा मां ठहियल आहिनि, इहो शो नथी कयां, इन जी अलॻि सां वीडियो ठाही आहे त तव्हां उहा अलॻि सां वीडियो ॾिसिजो। हाणे सांझे जी निमाज़ जो टाइम थियण वारो आहे, सो निमाज़ जी तयारी कबी। सांझे जी निमाज़ मां पढ़ी आई आहियां ऐं इहे खणूं था हितां ऐं हिननि खे हुननि सां रखां थी मां जेके कल्ह ठाहिया हुआ। फ़िलहालु हिते ई थी रखां छो त मूंखे बिल्कुलु इहे सॼी थीम ईअं वणे थी न। तव्हां ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻंदा, कीअं लॻा, सुठा लॻा, हैरत अंगेज़ लॻा या बसि ठीकु लॻा। ठीकु आहे न। हाणे मुंहिंजे ख़्याल में हिननि ॿिनि जी जाइ हिते न रही आहे, इहे मां सुबुह जो हितां हटाए छॾींदमि, फ़िलहालु छॾियांसि थी। सही आहे। सो ही मुंहिंजा वॉटरिंग केन बि हिन जो हिसो थी विया। सो इनशाला इहे वीडियोज़ मां बसि सुभाणे खां शेयर करणु शुरू कंदमि। ऐं सांझी जी निमाज़ हाणे पढ़ी वरिती, हलूं था थोरी कचहरी करणु। सो थोरी देरि कयूं था कचहरी, हमेशह वांगुरु व्लॉग जे आख़िर में। ऐं जेको बि ॾींहुं मूं गुज़ारियो तव्हांजे साम्हूं आहे ऐं मां ॾाढी ख़ुशि आहियां अल्हम्दुलिल्लाह। अॼु मां 2 वीडियोज़ ठाहियूं, हिकिड़ी बिहनि जो बोड़ जी सेल बिह ऐं वॉटरिंग केन मां क्रिएट कया। इहो 100% मुंहिंजो पंहिंजो आइडिया आहे इन्हनि खे क्रिएट करण जो। ऐं मथां जेको उनखे टेराकोटा लुक ॾिनो आहे उहो त मुंहिंजो एडॉप्टेड आहे, ॿिए कंहिं हंधा मूं ॾिठो आहे। ठीकु आहे न। बाक़ी इहे ठाहिया मूं पंहिंजा आहिनि। ऐं उनखां सवाइ शर्ट सिबियमि अॼु, सिलाई बि थी वई, इहो बि मज़ो आयो मूंखे। सूट हिकिड़ो कंप्लीट थियो ऐं मज़े जी ॻाल्हि आहे त कंटिन्यू अॼु 3 सूट जेको भिॼायो अथमि इहे गिफ्ट आहे मुंहिंजो। ऐं सभिनी जा ऑलमोस्ट कलर्स ईअं मिलंदड़ जुलंदड़, लाइट मेरा ऐं ब्राउनिश। मेरा मीन्स मिटीअ जहिड़ा रंग आहिनि, अजीब आहिनि। पर बहरहाल कपिड़ो जॾहिं गिफ्ट में मिले न मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, ईमानदारी जी ॻाल्हि आहे। मां इलाही ख़ुशि थींदी आहियां, चाहे उहो प्लेन हिकिड़ो वाइट पीस हुजे कपिड़े जो, सलवार ठही वेंदी, शर्ट ठही वेंदी, कुझु बि क्रिएट थी वेंदो, मूंखे ॾाढो मज़ो ईंदो। मुंहिंजो न ठहंदो, मुंहिंजे नंढड़नि ॿारनि जो ठहंदो, कुझु बि ठहंदो, पर मूंखे मज़ो ईंदो आहे। मूंखे लॻंदो आहे बेस्ट गिफ्ट आहे, यूज़फुल गिफ्ट आहे ऐं ख़ुशी थींदी आहे मूंखे ॾाढी। ऐं कॾहिं कॾहिं के कपिड़ा अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके मुंहिंजी माना मां न पाईंदी आहियां, अहिड़ा जीअं शिफॉन जा रवा आहिनि, मूंखे न वणंदा आहिनि, मुंहिंजे मथे ते न बीहंदा आहिनि, या उन मां सॼो विज़िबल हूंदो आहे जिस्म। हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे, त मां अहिड़े क़िस्म जा न पाईंदी आहियां। पोइ उहे वरी मां कंहिं ॿिए खे ॾेई छॾींदी आहियां जेको अहिड़ा पाईंदो हुजे। सो हाणे सभिनी खे ख़बर पइजी वई आहे ऐं उन्हनि ते जेको आहे उहे मूंखे मोस्टली अहिड़ा कपिड़ा न ॾींदा आहिनि। ऐं हीअ अॼु वारो सूट जेको मां भिॼायो इहो मूंखे मुंहिंजी भेण गिफ्ट ॾिनो, हिन में त रोई कोन्हे। सो जान ई छुटी रहो, मां पंहिंजो वञी वठंदमि। सो बहरहाल ॾिसो गिफ्ट जी केॾी अहमियत आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में अॼु जी चङी ॻाल्हि बि इहा ई था ॻाल्हायूं। ऐं यकीन कयो मां प्लान न करे वेहंदी आहियां। अॼु जी चङी ॻाल्हि तमामु माना तमामु घटि, का ॻाल्हि ॿुधमि, का ख़बर ॿुधमि, ज़हन में का ॻाल्हि वेहिजी वई ऐं हाणे जीअं मां गिफ्ट जी ॻाल्हि कई त मूंखे दिमाग़ में आयो त इहा अॼु जी चङी ॻाल्हि थी सघे थी। अॻु में असां जे नंढे हूंदे असांजी नौजवानी जे ज़माने में कार्ड्स ॾाढा मोकिलींदासीं, ईदनि ते कार्ड्स मोकिलींदासीं हिक ॿिए ॾे शहरनि में, ॿियनि शहरनि में, या सालगिरहनि ते। हाणे त जेको आहे फ़ोन जे करे या अहिड़ी सहूलियत थी आहे, माण्हुनि खे कार्ड बि प्रिंटेड आहिनि, बसि पोस्ट करे छॾियो, मोकिले छॾियो, फॉर्वड करे छॾियो, जान छुटी थी पए। पर गिफ्ट जी वैल्यू पंहिंजी जाइ ते अञा आहे ऐं यकीन कयो कार्ड्स जी बि वैल्यू अञा आहे, मुंहिंजे हिसाब सां त आहे। मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। ऐं तव्हांखे ख़बर हुजे त इस्लाम जे लिहाज़ खां तोहफ़ा ॾियणु सुन्नत आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ताक़ीद थियल आहे त ॿिए खे तोहफ़ा ॾियो, मुहबत वधंदी आहे। पोइ हाणे इहो न चयो वियो आहे असांखे त को छा तोहफ़ो ॾियो, महांगियूं शयूं वठो, पाण खे बोझ विझो पंहिंजे मथां, या हिक ॿिए जी रीस कयो, ईअं न आहे। दिलि सां, ख़ुशीअ सां, प्यार सां। मिसाल जे तौर ते अॼु भला ही 2 नंढड़ा वॉटरिंग केन मां ठाहिया आहिनि, कंहिंजो जो मां गिफ्ट पैक ठाहे जंहिंखे प्लांट सां शौक़ु हुजे, उन में मां हिकिड़ो इहो बि विझी छॾियां, हिकिड़ी टूल्स जी किट विझां नंढड़ी, है न, हिकु ॿ कोई पॉट पंहिंजो पेंट थियल विझां, कहिड़ो सुहिणो गिफ्ट ठहंदो। अहिड़ी तरह सां जेके सिलाई जो शौक़ु आहे त अगरि नंढिड़ो हिकिड़ो सिलाई जो दॿो ठाहे, मां सिलाई जो दॿो ठाहिणु सेखारियो बि हथु मां हिकिड़ो, उहो मां सुगंध खे ई ॾेई छॾियो, उहो मुंहिंजो हूंदव, वीडियो तव्हां चेक करे सघो था, सिलाई जो दॿो आहे। ऐं कुझु बि लिखंदव बाय नसरीन वफ़ाई लिखंदव, जेकॾहिं मां उहो ठाहियो हूंदो त ज़रूरु तव्हांजे साम्हूं अची वेंदो।
सो सिलाई जो बॉक्स ठाहे सुहिणो दॿो को डेकोरेट करे उन में सिलाई जूं बेसिक शयूं विझो ऐं कंहिं अहिड़ी छोकिरीअ खे ॾियो जेका सिखे थी त वाह वाह, उन ते को 1000 रुपया ख़र्च न ईंदा। कोई किताब पढ़ण जो शौक़ीन आहे उनखे तव्हां बुक मार्क्स ॾेई सघो था, सही आहे न। त अहिड़ा नंढा नंढा गिफ्ट्स ऐं ई बाज़ार मां डेकोरेशन पीस वठी ॾियणु अलाए छो मूंखे न वणंदा आहिनि। मिसाल कंहिंजो नओं घरु ठहियो आहे त भई ॾोइनि जो चमचनि जेके कुकिंग स्पून्स हूंदा आहिनि उन्हनि जो हिकिड़ो सेट ॾेई सघिजे थो। एप्रिन ठाहे सिबी अगरि सिलाई अचे कंहिंखे मूं वांगुरु त उहो ॾेई सघिजे थो। मूं डायरीज़ जा कवर एॾा सुहिणा सुहिणा ठाहे सेल कया आहिनि पास्ट में। ऐं सोचां थी सुभाणे वारे व्लॉग में मां तव्हां सां पंहिंजूं कुकिंग जूं जेके रेसिपी डायरीज़ मूं ठाहियूं उहे तव्हां सां शेयर कयां। असल में छा हो त मूं उहे सिंगल लाइन कॉपीज़ वठी ऐं उन्हनि जा कवर सिबिया ऐं उन्हनि ते एम्ब्रॉयडरी कई। उहे मुंहिंजा ॾाढा सेल थिया। त हिकिड़ी त मुंहिंजी पंहिंजी स्टूडेंट उन महिल उनजी शादी थी वई, ॿार बि हुयसि, त 4 मूं ठाहियूं त 4 वठी छॾी। चई मिस मुंहिंजी हालांकि डॉक्टर हुई, शादीअ खां पोइ उन कुकिंग जो एॾो जुनून चढ़ियो ऐं पोइ हर शइ खे स्टाइल ॾियणु पई चाहे त उहे मुंहिंजूं डायरीज़ 4 जो 4 मां ठाहियूं, 4 हुन वठी छॾियूं। बसि हिकदमि मूंखे मैसेज करे चई त इहे सेल न कजो, इहे मां थी खणा। त अहिड़े क़िस्म जा गिफ्ट्स जा आइडियाज़ तव्हां ॾिसो त जेके तव्हांजा प्यारा आहिनि, तव्हांजा पंहिंजा आहिनि, उन्हनि खे कहिड़ी शइ थी वणे, उन में थोरी महिनत कयो ऐं उन महिनत में उन पेंटिंग में उन टाके में उन स्टिचिस में थोरो प्यार बि सिबो, प्यार बि पेंट कयो। तव्हां यकीन कयो तव्हां वठण वारे खे ॾाढो मज़ो ईंदो। सो हिक ॿिए खे तोहफ़ा ॾियो। ऐं जी इहे त मूं मोस्टली छोकिरियुनि जूं ॻाल्हियूं कयूं। ऐं छोकिरा बि जेके तव्हांजे आसपास हुजनि या मर्द आहिनि उन्हनि खे बि तव्हां ॾिसी सघो था कहिड़ी शइ जो शौक़ु आहे, त उन जे हिसाब सां नंढियूं नंढियूं शयूं क्रिएट बि करे सघजनि थियूं ऐं नंढियूं नंढियूं शयूं ख़रीद बि करे सघजनि थियूं। उन में कोई महांगो गिफ्ट ॾियण जी ज़रूरत ई कान्हे। ऐं जेकॾहिं साम्हूं वारो मुख़लिस आहे, तव्हां सां प्यारु करे थो, त यकीन उन जी मामूली शइ खे बि उहो वॾी अहमियत ॾींदो। ठीकु आहे न। सो अॼु जी चङी ॻाल्हि इहा आहे त हिक ॿिए खे तोहफ़ा ॾींदा रहो, तोहफ़नि सां मुहबत वधंदी आहे। प्यार सां जेकॾहिं पंहिंजे हथ सां ठहियल गिफ्ट ॾींदो त वाह वाह, उन जहिड़ो त को जवाब ई न आहे। ऐं जेको मूं सॼे ॾींहं में कयो आहे, उमेदु आहे एप्रिशिएट कंदव। मां त कंदी आहियां पंहिंजी ख़ुशीअ लाइ, पंहिंजी मसरूफ़ियत लाइ, छो त मसरूफ़ियत ॾाढी वॾी नेमत आहे। चवंदा आहिनि ख़ाली घरु शैतान जो दिमाग़, ख़ाली दिमाग़ शैतान जो घरु, उबतो चई वियमि। ख़ाली दिमाग़ शैतान जो घरु। जॾहिं इंसानु वांदो हूंदो आहे न, उनखे को कमु न हूंदो आहे करण लाइ, पोइ उनखे उबतियूं सुबतियूं सोचियूं ईंदियूं आहिनि, मायूसियूं थींदियूं आहिनि, डिप्रेशन थींदो आहे, टेंशन थींदो आहे, सभु बीमारियूं यादि पवंदियूं आहिनि, माण्हुनि जा रवैया यादि पवंदा आहिनि। पर जेकॾहिं इंसानु मसरूफ़ हूंदो आहे उहो ॾाढो ख़ुशि रहंदो आहे। हिकिड़ी सुठी हेल्दी एक्टिविटी, हेल्थ सिर्फ़ु फिज़िकल न हूंदी आहे, मेंटल हेल्थ बि आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। त हे जहिड़े क़िस्म जा कम मां सॼो ॾींहुं कंदी थी वठां, कुझु न कुझु क्रिएट कयां थी, त उहो असांजी मेंटल हेल्थ जे लाइ ॾाढो ज़रूरी आहे त असां मसरूफ़ रहूं। ऐं यकीन कयो त इहा सेयल बिह अॼु मां ईजाद कया तमामु, इहा मुंहिंजी 100% पंहिंजी रेसिपी आहे। न मूं ॾिठा, न ॿुधा, न खाधा, मूंखे आइडिया आयो त जॾहिं असां ॿियनि शयुनि खे सेहे सघूं था त ॿियनि खे बि सेहे सघूं था। ठीकु आहे न। सो उमेदु आहे त अॼु जो व्लॉग तव्हांखे वणंदो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। ऐं मां कोशिशि कंदमि त सुभाणे वारे व्लॉग में मां तव्हांखे उहे पंहिंजूं रेसिपी डायरीज़ ॾेखारियां जेके मूं ठाहे करे सेल कयूं हुयूं हिन महिल ताईं। हाणे त मां छॾे ॾिनो आहे। इलाही माण्हू मूंखां पुछनि था तव्हांजो शॉप किथे आहे, तव्हां असां शयूं इहे कीअं वठूं, त तव्हां इहे शयूं नथा वठी सघो, शॉप त अॻु में ई न हो, छो त मां ठाहिणु बंदि करे छॾियो आहे। हा, शायदि मूंखे किथां को वॾो ऑर्डर मिली वञे त मां तव्हां करे बि वठां। बाक़ी हिकिड़ी हिकिड़ी शइ ठाहिण, उन जे लाइ मटीरियल वठी अचणु, वरी उन्हनि जी महिनत करणु मुश्किल आहे। इलाही शयूं जॾहिं ठाहिबियूं आहिनि एट टाइम कमु कबो आहे। हिकिड़े वक़्त में ढेर सारी कटिंग थी वई, हिकिड़े वक़्त में स्टिचिंग थी, ऐं सॼा जेके उनजा मरहला आहिनि गॾु गॾु तय थींदा आहिनि, मुख़्तलिफ़ स्टेप्स हूंदा आहिनि हर शइ ठाहिण जा। सो फ़िलहालु त मां इहो सभु कुझु छॾे चुकी आहियां। थोरियूं घणियूं शयूं पंहिंजे घर लाइ कंदी थी रहां, उहे मूंखे करणियूं आहिनि छो त मूंखे मसरूफ़ रहणो आहे। सो इंशाअल्लाह मिलंदासीं सुभाणे वारे व्लॉग में। तेसिताईं अल्लाह वाही।